के आगाह कंदासीं CCI तकरारी कैनालनि जी मंज़ूरी बाबति एक्निक जो फ़ैसिलो वापसि करे छॾियो आहे। CCI पारां कैनालनि लाइ पाणी जी दस्तियाबी बाबति इरसा जो सर्टिफिकेट बि वापसि वरितो वियो आहे। पधिराई जारी कई वई आहे, जंहिं में चयो वियो आहे त 7 फरवरी 2024 ते कैनालनि जी अदावत बाबति मंज़ूरी वारो फ़ैसिलो वापसि कयो वियो आहे। 7 जनवरी 2024 ते इरसा पारां पाणी दस्तियाबी लाइ जारी कयल सर्टिफिकेट बि वापसि कयो वियो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया CCI तकरारी कैनालनि जी मंज़ूरी बाबति एक्निक जो फ़ैसिलो वापसि करे छॾियो आहे। अव्हांखे आगाह कयो पिया वज़ीर आज़म जो सदारत हेठि CCI जो इजलास पधिराई जारी कई वई आहे। अव्हांखे आगाह कयो पिया नाज़रीन, अहम ख़बर आहे CCI तकरारी कैनालनि जी मंज़ूरी बाबति एक्निक जो फ़ैसिलो वापसि करे छॾियो आहे। CCI पारां कैनालनि लाइ पाणी जी दस्तियाबी बाबति इरसा जो सर्टिफिकेट बाज़ाब्ता वापसि कयो वियो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया CCI तकरारी कैनालनि जी मंज़ूरी बाबति एक्निक जो जेको फ़ैसिलो आहे उहो वापसि करे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि CCI इजलास जी पधिराई जारी कई वई आहे। केतिरा ई ॾींहं एहतजाज जारी रहियो। अॼु 11हों ॾींहुं आहे। बबरलो में धरणो जारी आहे। CCI पारां कैनालनि लाइ पाणी जी दस्तियाबी बाबति इरसा जो सर्टिफिकेट वापसि वरितो वियो आहे। MB सूबरो खां वधीक अपडेट्स वठूं था। MB छा तफ़सील आहिनि? हाणे पधिराई जेका आहे उहा बि जारी कई वई आहे, इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, CCI जे इजलास जो बाज़ाब्ता तौर ते पधिराई जारी कई वई आहे, जंहिंमें इहो चयो वियो आहे त कैनालनि जो मंसूबो को बि मंसूबो इत्तफ़ाक़ राय खां सवाइ शुरू न थींदो ऐं इहो बि चयो वियो आहे त जेके कैनालनि बाबति एक्निक 7 फरवरी 2024 ते मंज़ूरी ॾिनी हुई उहा ऐं इरसा जेका 17 जनवरी 2024 ते पाणी जी अवेलेबिलिटी जो सर्टिफिकेट जारी कयो हो उहे वापसि कया वेंदा ऐं CCI प्लानिंग कमीशन ऐं इरसा खे हिदायत कई आहे त उहे सूबनि सां इत्तफ़ाक़ राय जे हवाले सां कमु कनि ऐं इहो बि फ़ैसिलो कयो वियो आहे त एग्रीकल्चर जी बहितरी ऐं वाटर जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उन जी बहितरी जे लाइ इत्तफ़ाक़ राय पैदा करण जे लाइ हिकिड़ी कमेटी ठाही वेंदी ऐं जंहिंजो कमु हूंदो त उहे मंसूबनि ते इत्तफ़ाक़ राय कनि जेके ईंदड़ वक़्त में पाणीअ जी बहितरी जे लाइ या ज़राअत खे बहितर करण जे लाइ शुरू थी सघनि था। उन बाबति इत्तफ़ाक़ राय जे लाइ उहा कमेटी कमु कंदी, पर उन कमेटी जी अञा जोड़ जक वग़ैरह न आहे, पर इहो फ़ैसिलो थियो आहे त उहा कमेटी क़ाइमु थींदी। त इहो CCI जो डिसीशन आहे। उन खां सवाइ इहो कैनालनि वारो, छो त CCI खे इहो अख़्तियार आहे त अक्सरियत राय सां उहो फ़ैसिला करे सघे, पर अॼु CCI जे डिसीशन में इहो वाज़े तौर ते चयो वियो आहे त हाणे ईंदड़ वक़्त में को बि कैनाल जो मंसूबो इत्तफ़ाक़ राय खां सवाइ न शुरू थींदो ऐं इहो बि चयो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेके इहे कैनालनि जा मंसूबा आहिनि इन्हनि खे अॻिते न वधाईंदी। त इहो वाज़े तौर ते जेका गॾियल पधिराई आहे उन में शामिल आहे, पर इन्हनि खे जेका पधिराई जारी कई वई आहे उन में इहो न चयो वियो आहे त इहे मंसूबा रिजेक्ट कया विया आहिनि, पर उहे जेके इन्हनि मंसूबनि जी मंज़ूरी जे लाइ जेका एक्निक जा फ़ैसिला हुआ उहे वापसि वरिता विया आहिनि। उनजो मतिलबु इहो आहे त उहे फ़ैसिला उहे हाणे उहा मंज़ूरी ख़तमु थी वई आहे, त हाणे प्रोसेस वरी अगरि थियणो आहे त नए सर थींदो। हाणे उहे 7 फरवरी ते 6 कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी वई या न इनखे ॾिसणो पवंदो। बाक़ी 17 जनवरी ते जेको पाणी जी अवेलेबिलिटी जो सर्टिफिकेट जारी थियो हुयो, जिते सिंध में तमामु घणो रद्द अमल जारी थियो हुयो ऐं उहो इरसा हिकु दफ़ो ऐं अक्सरियत राय सां फ़ैसिलो कयो हो, उहो फ़ैसिलो बि वापसि थियो आहे। त इत्तफ़ाक़ राय सां अगरि कैनालनि जी मंज़ूरी वारो मामिलो CCI कयो आहे त इहो कंहिं हद ताईं तमामु अहम कामयाबी आहे, छो त जेसीं ताईं सिंध के कंहिं बि मंसूबनि ते एतिराज़ हूंदो त पोइ इत्तफ़ाक़ राय जो मतिलबु इहो आहे त सिंध जो बि एतिराज़ न हुजे ऐं चाइनीज़ सूबनि जो इत्तफ़ाक़ राय हुजे तॾहिं ई मंसूबो थी सघे थो। अच्छा, इहो ॿुधाइजो त जेका कमेटी जोड़ी वई आहे उन जो छा मैंडेट में इहो बि आहे त उहा कोशिशि कंदी त सूबनि में कैनालनि वारे मामले ते इत्तफ़ाक़ राय पैदा थिए? कमेटी जो इहो आहे त जेके बि मंसूबा आहिनि उन्हनि खे कमेटी जो मक़सदु इहो आहे त सूबनि में मंसूबनि ते इत्तफ़ाक़ राय पैदा करे। त इहो कमेटी जो बाज़ाब्ता तौर ते पधिराई में ज़िक्र कयो वियो आहे। इहो वज़ीर आज़म 25 अप्रैल ते जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारीअ सां मुलाक़ात थी हुई तॾहिं बि वज़ीर आज़म इन कमेटी जो इशारो ॾिनो हुयो ऐं पधिराई में इहा ज़िक्र कयो वियो हो त अगरि
मामला इख़्तिलाफ़ी हूंदा त उहे लाॻापियल फोरम या कंहिं कमेटी ॾे मोकिलिया वेंदा। त अॼु कमेटी क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं उहा कमेटी केतिरी रुकनी हूंदी, उन में केरु हूंदो ऐं उहे कंहिंखे ज़िमेदारी मिलंदी, इहो कुझु वाज़े न आहे। पर इहो कमेटी CCI जी पधिराईअ में कमेटी क़ाइमु करण जो फ़ैसिलो थियण जी तस्दीक कई वई आहे, उहा पधिराईअ में मौजूदु आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी MB सुमरो अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। CCI टकरारी कैनालनि जी मंज़ूरी बाबति एक्निक जो फ़ैसिलो वापसि करे छॾियो आहे। इन ई मामले ते ॻाल्हायूं था। ज़ुल्फ़कार गुरमाणी असां सां लाइन ते मौजूदु आहे। ज़ुल्फ़कार, अवां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि? हाणे पधिराई बि जारी कई वई आहे। पधिराई में जेका ख़ासि तौर ते कमेटी वारो जेको नुक़्तो लिखियलु आहे, इन हवाले सां बि आगाह कजो। गॾोगॾु छा वधीक क्लियर थियो आहे इन मामले जे हवाले सां? ॾिसो, हींअर वज़ीर आज़म हाउस मां जेका पधिराई साम्हूं आई आहे, उन पधिराई जे अंदरि जेका सूरत हाल आहे उन में इहो चयो वियो आहे त विफ़ाक़ी हुकूमत इहो फ़ैसिलो कयो आहे त CCI में बाहिमी इत्तफ़ाक़ खां सवाइ को बि फ़ैसिलो यानी का बि नहर जेका आहे, को बि कैनाल न ठाहियो वेंदो। जॾहिं त इहो बि फ़ैसिलो कयो आहे त सूबनि जे विच ते जेसि ताईं इत्तफ़ाक़ पैदा न थींदो, विफ़ाक़ी हुकूमत अॻिते न वधंदी। जॾहिं त उहे समूरा यानी फ़ैसिला जेके सूबाई हुकूमतूं आहिनि उन्हनि खे गॾु खणी करे ज़रई पॉलिसी ऐं वाटर मैनेजमेंट इंफ्रास्ट्रक्चर जे हवाले सां 1991 अकॉर्ड तहत जेके फ़ैसिला थियन आहिनि उन्हनि जे हवाले सां मामला तय कया वेंदा। हींअर वज़ीर आज़म हाउस तरफ़ां जेका पधिराई साम्हूं आई आहे उन में इहा ई ख़बर आहे त 7 फरवरी ते इरसा पारां जेको फ़ैसिलो साम्हूं आयो पाणी जी अवेलेबिलिटी जे हवाले सां, उन सर्टिफिकेट खे वापसि वठण जो फ़ैसिलो थियो आहे। जॾहिं त जेकी बाक़ी ॿिया मामला आहिनि उन हवाले सां बि चयो वियो आहे त 1991 अकॉर्ड तहत अॻिते वधण जे हवाले सां फ़ैसिला कया वेंदा। जेसि ताईं हिकु सूबो बि मुतफ़िक़ न थींदो त विफ़ाक़ी हुकूमत अॻिते न वधंदी। हींअर ही सूरत हाल आहे ऐं हिन सूरत हाल जे हवाले सां सरकारी तौर ते पधिराई बि वज़ीर आज़म ऑफिस जे तरफ़ां जारी थी आहे ऐं इन पधिराई जे अंदरि जेको हींअर ताईं जेको मामिलो आहे उन में सिंध जे तरफ़ां मुराद अली शाह जेके हिते मौजूदु हुआ या इन खां अॻु में अली अमीन गंडापुर जे तरफ़ां हिते मीडिया खे ब्रीफिंग बि साम्हूं आई आहे त उन हवाले सां जेका सूरत हाल आहे, इन सॼी सूरत हाल जे अंदरि। ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ। अवां खे आगाह कयो पिया। नाज़रीन, गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल तकरारी कैनालनि जी मंज़ूरी बाबति एक्निक जो फ़ैसिलो वापसि कयो वियो आहे। अवां खे आगाह कयो पिया। नाज़रीन, ही ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जे इजलास खे ख़िताब कयो आहे, जेको अवां खे ॿुधाईंदासीं। CCI तकरारी कैनालनि जी मंज़ूरी बाबति एक्निक जो फ़ैसिलो वापसि करे छॾियो आहे।